अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मंज़र-ए-आम में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। दादू खां रिपोर्ट शेयर कंदा हलूं। असगर खान मल्हाजी दादू सिंध प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि सां इत्तलात खाते जे डिप्टी डायरेक्टर जाफ़र पंवर ऐं डिस्ट्रिक्ट इत्तलात आफ़ीसर दादू अब्दुल लतीफ़ सोलंकी, आफ़ीस असिस्टेंट अब्दुल रहमान जतोई, लाहौती मुनीर सियाल समेत ॿियनि जी दादू प्रेस क्लब आमद मुलाक़ात दौरान सिंध प्रेस क्लब जे 2022 जे चूंडियल आयल उहिदेदारनि खे मुबारकूं ॾिनियूं ऐं सिंध प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि जा जाइज़ मसइला हल करण जी पिणु ख़ातिरी कराई। सिंध प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि सदर आफ़ताब जमाली, जनरल सेक्रेटरी कुर्बान खोसो, सज्जाद लाखो, ज़ाहिद खोसो, अकील लाखो, सैयद हफ़ीज़ शाह, गुलाम मुर्तज़ा चारण, वक़ार बबर समेत ॿियनि आयल महिमाननि खे गुलनि जी वर्खा करे गुलनि जा हार ऐं अजरक पाराए आजियान कयो वियो। उन मौक़े ते सिंध प्रेस क्लब जे सदर आफ़ताब जमाली चयो त दादू ज़िले में सरकारी मुलाज़मत कंदड़ सहाफ़ियुनि खे प्रेस क्लबनि मां निकाली ॾेई नौजवान सहाफ़ियुनि खे हक़ ॾिना वञनि त जीअं उहे नौजवान सहाफ़ी प्रेस क्लब में वेही दादू शहर जे मसइलनि जी अवामी नुमाइंदगी करे सघनि।